अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। बंद लगी पई असा मारे हेलो खणो घणो बस गार न दे मुझे हुआ बंद कई थे होने मठी के खाना ट्री चले चले बुआ सही न मंगरे से झलो ते बने कुड़मन के न दे कुड़मी मोजी न करना भाई कैच कर जाय ले वेंदा बार मस मैदा वेंदा जरूर कुड़मत कलानी हेलो खणो शादी विड़ा न सलायो ता रूबी न कयो बिच होडे डालो मुजो बंद के मां मन को बंद करायो वठरी आया असा मथा हमलो कए भाई कैसा कयो सही त मंगरे कुछ तो को छई न कयो पुलिस सही है छे ता बाबा ता हरन जाना इने असा के इने चवे मुजो बाबे त हिना खावण सुबेदार खरी नथी हुनन जी भरा दुनिया थो खाए के तो खाए ये सुबेदार थो खाए न दिस्ता पास पैसा वठी खाए के हक ही न था करे मुझी गाड़ी भी न जे कागज में तो गाड़ी न थोड़े पैसा। हाँ जी नाज़रीन, मधई जी वेझो मिर्ज़ापुर में सचाई न्यूज़ के नुमाइंदे अब्दुल ख़ालिक जूणेजे जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त ॻोठ इज़त जी वांड में जूणेजा बिरादरी के ॿिनि धुरनि में तकरार सबबि बनीअ ते रोमो कंदड़ औरतुनि मथां मुख़ालिफ़ धुर जे हथियारबंदनि फायरिंग करे खाइनि औरतुनि खां सारियुनि जो बेजारो खसे वरितो आहे। उन मौके ते औरतुनि पारां गाइजा पुलिस के इतला ॾिनो वियो, जॾहिं त पुलिस जे पहुचण शर्त जवाबदार बेजारो छॾे फ़रार थी विया। उन मौके ते ॻोठाणी औरतुनि एहतजाज जी मुज़ाहिरो कंदे मसमात रशीदा जूणेजो ऐं ॿियनि ॿुधायो त असां पंहिंजे ज़मीन ते रोंबो करे रहिया हुआसीं त मक़बूल जूणेजो वारी धुर जे हथियारबंदनि चढ़ाई करे फायरिंग करे सारियुनि जे ॿिज सां भरियल चिंकी रक्षा खसे पंहिंजे कब्ज़े करे वरिती त असां अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो, जंहिंजे पहुचण सां जवाबदार फायरिंग कंदा फ़रार थी विया। ज़रियनि मुताबिक़ त ॿिन्ही धुरनि में खूनी तकरार। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।